वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। असांजे लाइ हे जमायत डबल डबल सोहणी आहे। हिकु त जेकॾहिं सुहिणो कंहिंखे सॾे त सुहिणो उहो आहे जेको मदीने जे साईं आहे, जेको बि इन महबूब जो आहे ऐं इन साईं जे मुहबत वारो आहे, अदब वारो आहे। सुहिणो त इहो आहे, बाक़ी ॿिया वरी सुहिणा किथे आहिनि, ॿिया जेके हिन से कुझु आहे, हे सभु इन सिक में आया आहिनि, इन मुहबत में आया आहिनि। हर को पंहिंजे पंहिंजे दिलि खे ॾिसे मीलाद शरीफ़ में आयो आहे। महबूब जे आमद जे सआदत वारे मौक़े में मुहबत ऐं अदब ऐं ख़ुशी वारी दिलड़ी खणी ऐं हिकिड़ी ज़मज़म शरीफ़ सां धोतल ज़बान खणी महबूब जा तराना ॻाईंदो आहे। हिन महिल ताईं जंहिं इंतज़ार में बीठा हो त मानी जो इंतज़ार न हो, फ़क़ति इहो इंतज़ार हो त महफ़िल बचे, मोमिन दोज़ख खां बि बचे, बेअदबी खां बि बचे, तकलीफ़ खां बि बचे ऐं रब जे रहमत वारो नूर वसे त दिलियूं ख़ुशि थियनि। तॾहिं चयुमि त सुहिणा उहे हिन जन खे मदीने जे सुहिणे साईं जी तात आहे। सरकार फरमाइनि था सादिकुल मसदूक हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ज़िक्रुल अंबिया, अल्लाह जे महबूबनि नबियनि जूं ॻाल्हियूं करणु, उन्हनि जो ज़िक्र करणु, ज़िक्र ख़ैर करणु। मता इन्हनि खे सम्झे त दुनिया जे ॻाल्हियुनि वांगुरु के इहे ॻाल्हियूं आहिनि। सरकार फरमाइनि था त इहे तुंहिंजे लाइ इबादत जूं घड़ियूं आहिनि। त पोइ वरी सुहिणे साईं जो ज़िक्र छा हूंदो जेको इन्हनि सुहिणनि नबियनि जो बि ताजदार आहे। फ़क़ीर असांजे वक़्त जो त वरी टपो ॾिसो, अल्लाह अहिड़ी नेमत सां नवाज़ियो जो इन महबूब जो उम्मती करे छॾी। अॼु उहा ख़ुशी आहे। नबियनि सगुरनि दुआ घुरी त अल्लाह साईं पोइ असांखे बि भला इन महबूब जो उम्मती करे। साईं जे ज़िक्र खे ईअं न सम्झंदो कर। हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे त हिकिड़े भेरे असहाबनि सगोरनि पाण में नबियनि सगोरनि जूं ॻाल्हियूं कयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम जो मान मर्तबो ॾसियमि त रीस कयूं। असां रीस कयूं त फिलानो DC थी वियो, वज़ीर थी वियो, हे थी वियो। हो वरी रीस कनि त फिलानो नबीअ जो हे मर्तबो थी वियो रब वटि, अल्लाह वटि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मर्तबो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो शान, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो शान, उन्हनि खे जेके रब रुतबा ॾिना, मक़ाम ॾिना, उहे पाण में ॻाल्हियूं पिया कनि। ऐं इहे ॻाल्हियूं फ़ख़ुर सां पिया कनि, ख़ुशी सां पिया कनि त हेॾो हेॾो हिननि खे मक़ाम मिलियो आहे। नबियनि जूं ॻाल्हियूं पिया कनि त सरकार आहे। हाणे जेकॾहिं नबियनि जो ज़िक्र ईअं हुजे हा त रोकिनि हा, महबूब रोकींदा हा, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कयो। पाण फरमायूं त मां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इहो सच आहे, इन्हनि नबियनि सगोरनि जा इहे रुतबा आहिनि। पर पंहिंजे नाले फरमायूं त मुंहिंजो रुतबो सभिनी खां सवा आहे, मथे आहे, जो मां वरी इन रब जो अल्लाह जो हबीब आहियां। हबीब तव्हां ॻाल्हि पे कई त अॼु हे सुहिणी जमायत सुहिणे कम सां
पंहिंजे सुहिणनि घड़ियुनि में अल्लाह नसीब कयो ने वेठा आहियूं, पर असांजे लाइ मां चयोमांइ त डबल डबल, छो त वरी मुर्शिद कामिल जी जमायत में हिन तुंहिंजे नाले मां सदको न मशरन वारा साईं, हेज मशरन वारा साईं, तुंहिंजे नाले मां सदको न मशरन वारा साईं। सुभान अल्लाह। हिकु त तुंहिंजा नारा अहिड़ा आहिनि जो असां रोके बि नथा सघूं। हाणे मुर्शिद करीम जा नारा थोरे कीअं रोकूं, पर जेॾा न ज़ोर सां विच में उचिते रड़ियूं थो करे त हाफ़िज़ अकबर पुॼे, उन्हनि कुझु मज़ो कयो हाफ़िज़ अकबर सां कोन। हाँ, और ॿिए वारे नओ शेर चावे न त इतने नारे हणी मैं वीडियो ॾे किथे को वॾे पैसे ॾे सां त हाफ़िज़ रड़िया करे त मैं को तंग किदास सोड़ा मां ॻाल्हि पई कई त डबल डबल मुंहिंजे साईं जी जमायत आहे। अबा जॾहिं पंहिंजे खे ख़ैर मिलंदो आहे त दिलि अञा घणी ख़ुशि थींदी आहे। हे निस्बत वारी जमायत में साड़ थो रही हूंदो आहे, इहो साड़ दुनिया वारी संगत में हूंदो थी, भले गॾु खावई पी वई, पर तुंहिंजो बंगलो ॾिठई त अंदरि में सड़ियल हूंदी, पॼियल हूंदो, पॼियल जीअं का शइ हूंदी। पर निस्बत वारो पाण ग़रीब झूपड़ी में हुजे, पंहिंजे फ़क़ीर खे ॾिसंदो, पीर भाई खे बंगले में आहे त ईअं चवंदो त ॼण इन जो न हिमंचो आहे, साड़ न थींदुसि। छो त हे जेका भाई पी आहे, असुल भाई पी आहे, क़यामत में बि कम इहा ईंदी, भाउ भाउ सां ठरंदो आहे, सड़ंदो न आहे। अल्लाह ताला फ़क़ीर शबीर ते रहमत फरमाए, उहो दरगाह शरीफ़ जो तालिब बि हो, दरगाह शरीफ़ ते पढ़ियो बि हो। मुंहिंजा अदा हिकिड़ा ॾे बि अलाह साईं पंहिंजे दोस्तनि खे ॾेई छॾिया आहिनि। मदीने जा सुहिणा साईं जॾहिं रोइनि पिया राति जो त मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे, त अलाह साईं हिकिड़ी हदीस शरीफ़ में आहे त रब करीम जिब्रील अलैहिस्सलाम मोकिले महबूब खे दिलासो पियो ॾे त महबूब जेकॾहिं न को कंहिं कंजूस माण्हू खां खखड़ी घुरे जेका ज़मीन ते रुले थी पई, माण्हुनि खाई खारक खखड़ी चूपे उछले छॾी आहे, त इहा ॾे त बखील मां बखील बि खणी ॾींदो या न ॾींदो? पाण फरमायो हा ॾींदो। रब करीम फरमायो त हिन सॼी काइनात खे गुनाह करे मां बख़्शे छॾियां, इहा खखड़ी ॾियण बि अञा वॾी ॻाल्हि आहे, मुंहिंजे लाइ इन खां बि नंढी ॻाल्हि आहे। छा सम्झे थो? पर बख़्शींदो मां उन्हनि खे जेके तुंहिंजी मोहबत वारा, हे मोहबत वारनि जी कचहरी आहे, अदब वारनि जी कचहरी आहे, इश्क वारनि जी कचहरी आहे, ईमान वारनि जी कचहरी आहे, हे अल्लाह वारनि जे ग़ुलामनि जी कचहरी आहे, मीलाद करण वारनि जी कचहरी आहे, दुरूद पढ़ण वारनि जी कचहरी आहे। तंहिंजे करे बुलंद आवाज़ सां दुरूद त पढ़। हिते ॾाढिया वरी नथो पढ़े। लाड़काणे जलसो पियो हले, पोइ हिकिड़ो वठी आया त सुघड़ आहे। हाणे सुघड़ असुल में सॾींदा आहिनि जंहिंखे शाइरी भली करणु अचे, पर वीचारो हुयो अणपढ़ियल, सिंधी बि पढ़णु कोन ईंदी हुअसि, अरबी जा कानून त हुनखे अचनि कोन पिया। पोइ अचण सां नारा हयईं त या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। हाणे या रसूल अल्लाह पियो चए, इहो जो नारो हयईं त हिकिड़ो हेठि वेठो हुन चयोसि त सदको वञाए सिधाई अथमि। हे फ़क़ीर बि हिन महिल कागुरे दुरूद पढ़ी अहिड़े ई क़िस्म जी का सिधाई कई। हा सुभान अल्लाह। अल्लाह साईं नियत खे ॾिसंदो आहे, अखरनि खे ॾिसंदो न आहे। अल्लाह फरमायो त मां तुंहिंजी दिलि ॾिसंदो आहियां, तुंहिंजी दिलि सिधी आहे, सची आहे त तूं ते क़बूल आहे। फ़क़ीर शबीर ते रब जूं रहमतूं हुजनि, हुनजे बचड़े खे मुबारकूं हुजनि, तव्हांखे मुबारकूं हुजनि। मीलाद शरीफ़ जूं महबूब जे आमद जूं। मुंहिंजा सुहिणा, अल्लाह पाक पंहिंजे कलाम पाक में फरमायो त बिस्मिल्लाह रहमान रहीम वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह, वज़क्किरहुम बिअय्यामिल्लाह।
इन्हनि खे अल्लाह साईं जा ॾींहं यादि ॾियारियो। सुभान अल्लाह। जीअं को मालिक पंहिंजी का ॻाल्हि यादि ॾियारे, सरकार खे फरमायो रब करीम त मुंहिंजा महबूब इन्हनि खे अल्लाह जा ॾींहं यादि ॾियारियो। हाणे अल्लाह जी त हर शइ आहे, ॾींहं त अल्लाह जा आहिनि, ॿिए जा न आहिनि। सॼो हफ़्तो, सॼो महीनो, सॼो साल इहो वक़्तु अल्लाह जो आहे, ॿिए जो न आहे। ॾींहं अल्लाह जा आहिनि। पर मुफ़स्सिरनि जेके क़ुर शरीफ़ जो तफ़सीर कंदा आहिनि, तफ़सीर खोले आयत जो शान नुज़ूल बि ॿुधाईंदा, त उनजी माना ऐं मतिलब बि सम्झाईंदा। मुंहिंजा सोना उहे मुफ़स्सिर, पर उहे मुफ़स्सिर जेके असहाबनि सॻोरनि मां आहिनि, असहाबनि सॻोरनि मां उहे मुफ़स्सिर इन आयत जे बारे में इहा सम्झाणी था ॾियनि त अल्लाह ताला जे ॾींहंनि मां मतिलब उहे ॾींहं आहिनि जिन में अल्लाह ताला पंहिंजे पाननि ते के नेमतूं अता फरमायूं या नेमतूं कयूं। उन्हनि में रब जूं निशानियूं आहिनि, जन ॾींहंनि में अल्लाह जूं निशानियूं आहिनि, अल्लाह जूं नेमतूं आहिनि। जन ॾींहंनि में इहे इन्हनि खे यादि ॾियार, छो त नेमत यादि पवंदी आहे त पानो शुकुर कंदो आहे। अवा शुकुर ठहे त रब करीम जो थो न, छा छा न ॾिनो अथई। जेका बि हिन काइनात जी महांगे मां महांगी, क़ीमती मां क़ीमती, भले मां भली शइ आहे, उहा तोखे असांखे ख़लक़हू फ़क़द्दरहू। इंसान तोखे पैदा करे तुंहिंजी इज़त अता कयुमि, तोखे शान अता कयुमि, तोखे क़दुर वारो कयुमि। जानवर चार टंगूं अथनि, अॻियूं हथ वांगुरु कमु नथियूं कनि। जेका बि शइ खणंदा बूथ झुकाए ज़मीन ते खाईंदा। तूं ज़मीन तां खणी हेठां खणी हिन हथ सां हित कंध करे हित खाईंदी। इहा इज़त न आहे त ॿियो छा आहे। जहिड़ो को मेहन वांगुरु ऐं ठगनि वांगुरु इन्हनि वांगुरु करे छॾिया त छा कयूं हा। न सफ़ा करे सघनि, न वीचारा कुछी सघनि, जहिड़ो तहिड़ो खाई पेट भरनि। तोखे असांखे ॿ हथ ॾिनई त हिन सां हथ खा, हिन सां वरी पलीटियूं धो। जे इहे शान ॻणबा त पूरो न पए त पोइ इन रब जो अखियूं, कन, ॾंद। मां अॼु बि मिसाल ॾिनो त जन खे ॾंद कोन्हनि, सोन जा ॾंद हणाए त बि हिननि ॾंदनि जहिड़ा न, हीरे जा ॾंद हणाइनि, मोतियुनि जा ॾंद हणाइनि त बि हे ॾंद ज़ोर जेके अलाह ॾिना अथसि। ख़ुदा जूं नेमतूं बेमिसाल जूं नेमतूं बेमिसाल। अॼु हिते हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे, अॻे बि कई हुअमि, वरी बि कयां थो। हिकिड़ा हिन मीलाद जा मुनकर, अल्लाह साईं जे दोस्तनि जे शान जा मुनकर, जेके नबीअ जे शान ते ख़ुशि नथा थियनि त वलियनि जे शान ते वरी काॾूं ठरंदा। पोइ हिकिड़ो चवंदो हो त हिकिड़ो मवाहिद हो, उनजी ज़ाल जेका ही सा ज़ईफ़ुल इत्क़ाद ही। पोइ पीरनि ते वेंदी हुई, ही कावड़ बोस त न वञो, इहे क़बरूं हिन न वञो क़बरनि ते। पोइ हिकिड़े ॾींहुं वई उते त हे बि कढ वियो। पोइ हे वरी हुनखे लोॾे हिनखे घिंड खे चए पियो त ॾंद ॾे त ॾांद ॾिए, ॾंद ॾे त ॾांद ॾिए। वीचारियूं वञी चवंदियूं आहिनि त साईं नर ॾे त मां नर ॾियां। याने मतिलबु छा, मतिलबु इहो त मूंखे पुटड़ो थिए तुंहिंजी दुआ ते त मां वरी तुंहिंजे मज़ार ते फी सबीलिल्लाह कंहिं ढोर खे ख़ैरात कयां। इहो मतिलबु इहो हूंदो आहे। जंहिंखे रंग शंग मटाए ॾींदा आहिनि, नर ॾे त नर ॾियां, हे वरी ॾंद ॾे त ॾांद ॾियां। सोड़ा हिकिड़े ॾींहुं मां वेठो हुउमि दरगाह शरीफ़ ते, त नएं दरे खां पहिरियों पंजूं दरे जी फ़क़ीराणी आई। हे मशहूर वारे साईं त जाॾो काॾो ईंदियूं आहिनि न, अहिड़ी त ॻाल्हि ॿुधाई जो हियां ठारे विधनि। चई साईं मां घर में क़ुर पढ़ाईंदी आहियां पंहिंजे ई इन वेड़े वारनि छोकिरियुनि खे। पोइ
पढ़ाईंदे हिकिड़े ॾींहुं कावड़ जो आई पंहिंजी छोकिरी उहा जेका ही याने बालक थी वई हीअं जो पखो वयोमांसि कावड़ में त हे ॾंद भॼी पियुसि। हाणे न्याणी खे ऐब थी पियो परिणियल कान जवान उन उमिरि में बि हली वई मथे जंहिंमें वरी ॿीहर ॾंद ॼमंदो आहे ऐं तॾहिं जेके हिन हे आम ॾंद हीअं न पवंदा हुआ चए ॾाढो अरमान थियो बच्चो बि पंहिंजो हाणे छा कयां चए पोइ मां चयोमांसि हाणे ॻाल्हि ॿुध हाणे हल मशहूरनि वारे साईं खे मुंहिंजी दाह ॾे त मां ॾंद वठी ॾियां। हाणे तोते कीअं दाह ॾियां मुंहिंजी उस्ताद बि तूं मुंहिंजी पंहिंजी जेका आहे सा चाची असां मामी उहा बि तूं धक त कावड़ में लॻी वियो आहे चए न न इहा दाह ॾे। दरगाह शरीफ़ ते आया रेल ते ईंदा हुआ उते जंहिं महिल साईं बादशाह अहमद शरीफ़ हूंदो हवेली ते आया फ़क़ीराणियूं दुआऊं पियो घुराइनि त उन दाह ॾिनी इन जो नालो खणी चईं साईं हिन मुंहिंजो ॾंदु भॻो आहे। पाण हिन ते ॾिठऊं छो बाबा चए के भला मां खां पखो लॻी वियो कावड़ में धकु लॻी वियो हाणे ॾंदु हिन जो भॼी पियो आहे हाणे मां हिन खे वठी आई आहियां त साईं हल त मां तोखे पंहिंजे मुर्शिद खां ॾंदु वठी ॾियां साईं। पाण फरमायूंसि ईअं न विढ़जे ॿारनि सां एॾी कावड़ न कजे पोइ हिन ते रुॻो हीअं हीअं हथ में ॿार खे परे खां ॻलियूं अलाह साईं इहो मोटाए अबा उहो ॾंदु ॿीहर आयो ॾिनो त रब कंहिंजे हथ ते ईअं चवंदा आहिनि हिकिड़ो दाता साईं ते ख़ैरात पियो घुरे तॾहिं जा 10 रुपया माना अॼु जो ॼण 1000 चई आने चाहियूं थी पोइ दुआ पियो घुरे त दाता अॼु त के 10 रुपया ॾियार 10 रुपया ॾियार के दाता 10 रुपया ॾियार उन टाइम में से वॾो सुवाल हो अॼु त 10 रुपया बाबा जो चांहि बि नथी मिले। पोइ हिकिड़ो लॻियो मीलाद जो मुनकर उन जो चिंता थिया अहिड़े अलाह साईं खे छॾे तव्हां हिननि कब्रनि वारनि ख़ुदा घुर वठे मां थो 10 रुपया ॾियां इहो वरी छा ॾींदी चए 10 रुपया हुन खां वरितई वठी खीसे में रखी चई हे हे दाता ॾियारियूं बि मुनकर खां अबा जहान सॼे खे अलाह थो ॾे पर जन जी ॿुधी जल्दी थो ॾे जन जी दुआ ते जल्दी थो ॾे उन्हनि जा थोरा बि त ग़ाइब आहिनि। मां तोखे ॾसियो पए त अलाह जूं नेमतूं सभ खां वॾियूं हर नेमत वॾी ॾंद सोन जा हणायूं त बि अहिड़ा ॾंद न थियनि कन हे वजूद हे खाधा हे पीता हे रंग रूप हे दरिया हे आबशार हे पखी हे गुल फुल ईअं दुनिया में ख़्याल कंदो वञ पंहिंजे वजूद ते वञ खाधनि ते वञ बेहद नेमतूं अल्लाह जूं असांजे मथां तुंहिंजे मथां रब जूं नेमतूं कहिड़ियूं कहिड़ियूं ॻणे सघबियूं। अल्लाह ताला क़ुरान मजीद में इन शइ खे बयान फरमायो त वइन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा भले वञी अल्लाह जूं नेमतूं ॻणे तूं न ॻणे सघंदी। कन हिकिड़ो आहे सभिनी जा आवाज़ तो ॿुधे कन हिकिड़ो आहे ऊंद में बि आवाज़ ॿुधी सुञाणे थो त फिलाणो थो ॻाल्हाए फिलाणो थो ॻाल्हाए अखियूं नथियूं ॾिसनि त केरु आहे पर कन सुञाणे थो। हज़ारे फोनूं कन जे अंदरि हज़ारे रिसीवर लॻा पिया आहिनि जानवरनि जूं ॿोलियूं बि ऊंद में सुञाणे पखियुनि जूं बि सुञाणे माण्हुनि जूं बि सुञाणे ॻणे सघिबियूं नेमतूं। इहा रुॻो हिकिड़ी नेमत जी ॻाल्हि थो कयां वार इन्हनि हेयर 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 छा हेयर हेयर कटिंग सैलून हा उते वञी उछलाए ईंदा आहियूं इहे वार घणा हाणे ऑपरेशन करे हणनि था परे खां लॻनि बि भला था त बि हिननि वारनि जहिड़ा नेमतूं अल्लाह ताला फरमाए थो त मां रब करीम जूं नेमतूं तुंहिंजे ॻणण खां चढ़ियल आहिनि। हाणे सुणा हेॾा वॾा एहसान हेॾा वॾा करम आसमान में हेठि अल्लाह जा थोरा वॾा छा करणु खपे पैसा अल्लाह न घुरे मानी ख़ुदा न खाए खाइण पीअण खां पाक अल्लाह ताला फरमायो महबूब इन्हनि खे सम्झाए इन्हनि खे फरमाए मुंहिंजो न्यापो पुॼाए त अल्लाह जे महिरबानियुनि ते अल्लाह जे रहमतुनि ते ख़ुशियूं कंदा कयो।
ख़ुशियूं कंदा कयो अलाह जे महिरबानियुनि ते। पोइ माण्हू कंदा आहिनि, पर दौर अहिड़ो अची वियो आहे जो शादी त दोल कंदा वधंदा, यानी ख़ुशीअ जो नमूनो तब्दील थी वेंदो, हुनजी कटाई तब्दील थी वेंदी। अल्लाह फरमायो ला युहिब्बुल फरहीन, ओ इहे जेके मस्तियूं कंदा था वधनि न, मस्तियूं इहे ख़ुदा खे न वणंदियूं आहिनि। मस्ती न कर, शुक्रानो कर, शुक्रानो अल्लाह खे वणंदो आहे। अल्लाह क़ुरान मजीद में फरमायो मुंहिंजे रहमतुनि ते, मुंहिंजे जेको फज़ल ते इन्हनि खे खपे त इहे ख़ुशियूं कनि। ऐं ॿियो फरमायई त व अम्मा बिनिअमति रब्बिक फहदिस, ऐं रब जे नेमतुनि ते उन जा गुण ॻाईंदा वञनि। माण्हुनि जा थोरा ॻायूं, वक़्त में को कमु अचे ॻायूं, 5 रुपयनि जी को मदद करे ॻायूं, अहिड़े नमूने जी का महिरबानी करे त एहसान ॻायूं। अल्लाह फरमाए थो मुंहिंजे नेमतुनि ते बि मां अल्लाह जा गुण ॻाईंदो कर। हाणे इते जेको आहे छा ॻाल्हि थी, इते इहा ॻाल्हि थी त अल्लाह ताला जे तरफ़ खां जेकॾहिं का महिरबानी मिलई, अल्लाह जे तरफ़ खां का महिरबानी थिए, अल्लाह जे तरफ़ खां का रहमत थिए, अल्लाह जे तरफ़ खां का नेमत थिए, त अल्लाह जा गुण ॻाईंदे उन ते शुक्राना कंदे त इहा इताअत आहे। इताअत सॾिबो आहे फर्मा बरदारीअ खे। अल्लाह जेको फरमाए उहो करे त इहा इताअत आहे। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल, ए ईमान वारो अल्लाह जी इताअत कयो, उन जे रसूल जी इताअत कयो। लअल्लकुम तुरहमून, त जीअं तव्हां ते रहम कयो वञे, रहम कयो वञे, क़ब्र में बि रहम कयो वञे, क़यामत में बि रहम कयो वञे। अल्लाह जे फज़ल मिलण ते, रब जे महिरबानी मिलण ते, अल्लाह जे नेमत जे मिलण ते, अल्लाह जे रहमतुनि जे मिलण ते तव्हां जेकॾहिं ख़ुशी था कयो, मसरूर था थियो त इताअत आहे। पर जेकॾहिं इन्हनि ते तव्हां ख़ुशी नथा कयो ऐं जेको आहे इन जे उबतड़ अमल था कयो त बग़ावत आहे। सम्झी वई न, बग़ावत यानी ख़ुशी न कई, ख़ुशी करणी ही, रहमत मिलण ते ख़ुशी न कई तो इताअत न कई तो बग़ावत कई। जेके बग़ावत कंदा आहिनि उन्हनि खे सज़ा हूंदी आहे, जेके इताअत कंदा आहिनि उन्हनि खे भली जज़ा हूंदी आहे। मुंहिंजा अदा इते जेको आहे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं आम नेमतूं जेके हर कंहिंखे आहिनि, आम नेमतूं जन खे अल्लाह चूंडे चूंडे बयान नथो फरमाए, आम नेमतुनि जे मिलण ते जेकॾहिं शुक्राना ॻाया वञनि, आम नेमतुनि जे मिलण ते जेकॾहिं ख़ुशी करण जो हुकुम जेको आहे ख़ुशी कई वञे त पोइ ख़ासि नेमत ते छा कजे? आम नेमतुनि ते ख़ुशी करें त जेका ख़ासि नेमत आहे उन ते केॾी ख़ुशी करणु खपे। हाणे अचु त उन ख़ासि नेमत खे था ॻोल्हियूं। हलियो आहे रब जे कलाम क़ुरान मजीद में, क़ुरान मजीद में अल्लाह जे कलाम में अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, इहो वॾो एहसान अल्लाह जो तव्हां ते आहे जो हे महबूब तव्हांखे अता फरमायई, रसूल तव्हांखे इहो ॾिनई, तव्हां करे मोकिलियई। न त तूं काथे ॻोल्हे हा, अर्श अज़ीम ते काथे पुॼे हा,
अज तू हित वे थो तोखे अहिड़ो सजदो सजण सेखारियो आहे सजदे में थो वञे अल्लाह फरमाए थो मां अर्श अज़ीम ते न आहियां सजदे में तोसां गॾु इहा कंहिं महिरबानी कई अल्लाह जो ज़िक्र करण अहिड़ो सेखारियई जो अल्लाह फरमायो जंहिं महिल मुंहिंजा बाना मोहबत में मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे मां अर्श अज़ीम ते न हूंदो आहियां मुंहिंजो तुंहिंजे गोॾे सां गॾु वेहंदो आहियां इहे महिरबानियूं कंहिं कयूं अल्लाह अर्श अज़ीम ते केरु वञे हा हिते ई मस्जिद आणे ॾिनई इते वञे अल्लाह फरमाए थो मुंहिंजे घर आयो आहे ये एहसान कह क्या जी जल अमर जो दस ॾिनई ओ मुंहिंजा उम्मती पंहिंजे अमर जो अदब कर ख़िदमत कर हाणे जन्नत सिदरतुल मुंतहा ते कान्हे तुंहिंजे अमर जे पेरनि खां तुंहिंजी मुंतज़िर आहे कहिड़ा साईं जा एहसान ॻाईंदे सभु सुहिणियूं शयूं सभु सुठी तालीम सभु पाक शयूं तोखे ॾिनई तुंहिंजे असांजे मथां ॿार लाथई ख़ुदि अल्लाह तारीफ़ फरमाई त हे मुंहिंजो महबूब उहो आहे जेके पाक शयूं आहिनि उहे तोखे हलाल करे ॾींदो वयो हर्रिमो अलैहिमुल ख़बाइस नाग खाइण न ॾींदुई कुआ खाइण न ॾींदुई कुता खाइण न ॾींदुई पलीत शयूं हराम करे तोखां परे करे छॾींदो उहे ॿार जेके चेल टोड़े छॾनि कंध भञी छॾनि उहे तुंहिंजा खणी उछलाए छॾींदो कबर वारा ज़ंजीर पटे परे कंदो क़यामत वारा ज़ंजीर परे कंदो दोज़ख वारा ज़ंजीर परे कंदो तोखे बेश्त जा पिंघा वठी ॾींदो अल्लाह फरमायो एहसान कयो तमामु सोना पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध इहो एहसान न आहे त ॿियो छा आहे त जेके बि रब जा महबूब नबी आहिनि उहे सभु रुतबे में सरकार उन्हनि खां वधीक आहिनि रब जा महबूब आहिनि हबीब आहिनि अल्लाह असांखे उन जो उम्मती करे पैदा कयो आहे इहो महबूब असांखे ॾिनो अथई एहसान आहे या न आहे हिकु अल्लाह जी ख़ासि महिरबानी था ॻोल्हियूं क़ुरान मजीद मां था ॻोल्हियूं वरी आहे ॿी महिरबानी ते अल्लाह ताला फरमायो आहे मुंहिंजे रहमत ते इन्हनि खे ख़ुशि थियणु खपे हाणे आहे रहमत लिल आलमीन अल्लाह थो सॾेसि रहमत लिल आलमीन हिते त जेसि ताईं जहिड़ो आहे थी थो सघे उस्ताद सेखारे को ॿियो सेखारे सभु कुझु सेखारे पर रहमत लिल आलमीन क़बर में पियो आहे उते बि सेखारे क़बर में उहा आवाज़ थो अचे सहाबा किराम पुछनि था साईं इहो छाजो आवाज़ आहे पहाड़ था फरमाइनि हिन खे क़बर में तकलीफ़ पहुती आहे ॿिनि ॻाल्हियुनि जे करे अज़ाब यानी तकलीफ़ पहुती आहे कहिड़ी हिकु चुगली हणंदो हो ॿियो पेशाब जे फुड़नि खां न बचंदो हो यानी बीमारी जो बि ॾस ॾिनऊं बीमारी खां बचण जो बि ॿुधाए छॾियऊं चइसि इल्मु ग़ैब जो किथे क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा ईंदा उम्मती पोइ मदीने जो साईं फरमाईंदो त इहे मुंहिंजा उम्मती आहिनि इन्हनि खे तव्हां काॾे वठी था वञो दोज़ख ॾे इन्हनि खे मां पाणी पियारियां आब कौसर पियारियां त चवंदा न साईं तोखे ख़बर किथे आहे त तोखां पोइ हिननि छा कयो तव्हांखे ख़बर कान्हे साईं खे जो ख़बर हुजे हा त इहा ॻाल्हि तोखे साईं उन महिल न ॿुधाइनि हा साईं खे इल्मु ग़ैब जो न आहे अड़े चरिया इहा ॻाल्हि अलाए कॾहिं थींदी मदीने जो साईं तोखे हिते अॻे ई ॿुधायो आहे इहो इल्मु ग़ैब जो न आहे त ॿियो छा आहे अलाए कॾहिं थींदी क़यामत सरकार नक्शो चिटो करे था ॿुधाइनि क़बर में बि अज़ाब थो थिए हिकिड़ी जेका आहे साई टारी पटे उन ते हणंदा फरमाइनि था जेसीं ताईं हे अल्लाह जो ज़िक्र कंदी हिनखे तकलीफ़ न थींदी मुंहिंजा सुहिणा रहमत लिल आलमीन हाणे हे लताड़ी दुख लॻियो इहो वेंदा पिया वञ वञ हेॾे हिकु ठीकु आहे पिया हिन को आखणंदा हुन ॾींहुं महिनाल भॻाए वेंदे वञ वञ तकड़ा वञ त सभु तो मथे था सूर लहे
अबा क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो मदीने जो सोनो साईं बचाईंदो या ॿियो? बेश्त में हूंदा बेश्त में महबूब खे आबे कौसर जो प्यालो ॾिनो वेंदो, अञा पीअण वारा हूंदा त जिब्राईल अलैहिस्सलाम ईंदो, चेहरो ॾुखायल हूंदो, ग़मगीन। पाण फरमाईंदसि मुंहिंजा भाउ जिब्राईल छो तूं ॾुखायल आ, मलूल आ? चई सही मां जेको ॾिसी आयो हां सोड़ा जे तूं ओॾां नज़र करे त तोखे बि ॾुख थिए। पाण फरमायूं छा थियो आ? पर्दो परे थींदो। मुंहिंजा सोड़ा ईअं नज़र फरमाईंदा त दोज़ख में गुनहगार रड़ियूं पिया कंदा। हाणे अबो त कम कोन आयो, अमर त कम कोन आई, अमल त कम कोन आया, का शइ कम कोन आई, सज़ा लॻी वई आ, दोज़ख जी बाहि आ, रड़ियूं कनि था पिया। उन्हनि रड़ियुनि में सरकार खे बि यादि था कनि। अल्लाह ॿुधण सां ॾिसण सां बेश्त जन्नत न जाथे गम, न जाथे ॾुख, न जाथे गणती, न जाथे परेशानी, प्यालो मुबारक रखी छॾींदा, वठी डुकंदा। अल्लाह अकबर कबीरा। हीअं डुक भरींदा, अल्लाह ताला खे सजदो कंदा। ओ मुंहिंजा मालिक, तो मां वाइदो कयो हो त मां तुंहिंजी उम्मत जे बारे में तोखे ॾुख न ॾींदुसि। मूंखे ॾाढो ॾुख थियो थी, मुंहिंजा सड़नि था। उन्हनि खे अल्लाह त ईअं बि छॾे पियो सघे, पर महबूब जे हथ ते ॿाहिरि कढंदा। तॾहिं रब फरमायो त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। फ़क़ीर रुगो इन हिकिड़ी आयत मुबारक खे यादि करे न ऐं रोज़ानो मीलाद करे त बि हक़ अदा नथो करे सघे। हे छा आहे? हे छा आहे? हे साईं जे शान ते आहे, उन एहसान ते ख़ुशी आहे। असां ग़रीबनि जे हाल ते आहे। लख लख मुबारकूं हिननि आशिक़नि खे, हिननि परवाननि खे, हिननि सचनि मोमिननि खे जन अॼु शादी जी ख़ुशी न कई आहे, दुनिया जे काज जी ख़ुशी न कई आहे, दुनिया जे कंहिं बि नेमत जी ख़ुशी न कई आहे, अल्लाह जे ख़ासि नेमत जी ख़ुशी कई आहे। अॼु झंडियूं, अॼु हे सीकार, अॼु हिननि खे मलाइक बि मुबारकूं था ॾियनि। याने छा मालूम थियो क़ुरान मजीद मां त मदीने जो सोनो साईं उहा नेमत आहे, उहा नेमत आहे, उहो एहसान आहे रब जे सभिनी एहसाननि मां जो अल्लाह साईं ख़ासि ज़िक्र थो करे त एहसान अथव त मुंहिंजो हे अथव, इन में सभु कुझु अथव। अड़े उन चारनि जो सुवाल बयानु कंदा आहिनि त हिकिड़ी दुआ घुर, अखियुनि खां नाबीन पिनंदो हो, इनखे ज़ाल बि कान हुई, ज़ाल बि खपेसि पई, पैसा बि खपनिसि पिया, अखियूं बि खपनि पियूं। हिकु सुवाल कयो हुई रुगो हिकु, त हिननि अखियुनि सां माड़ीअ ते नुंहं खे पंहिंजे पोट खे खीर पियारींदे ॾिसां। यानी अखियूं बि थियनि, पैसा बि एॾा थियनि जो माड़ियूं थियनि, शादी बि कयां, पुट बि थिए, उहो परणिजे बि, उनखे बि औलाद थिए। हिकु धक पियो हणे, हिकु धक में सुवाल पियो करे, ख़ुदा जो कसम आहे दुनिया जा सभु चारण गॾु कर, हिन महिरबानी सां नथा पुॼी सघनि। रब फरमायो वॾो एहसान कयो त मां महबूब ॾेई छॾियो, त मां ॿई जहान ॾेई छॾिया, मां ॿई जहान ॾेई छॾे। हासिल मदीने जो साईं ॾेई छॾे। अल्लाह अकबर कबीरा। रुतबा ॾिठा थी त साईं जे करे केॾा मिलिया आहिनि। अल्लाह फरमाए त कुंतुम खैर उम्मत, इहा महिरबानी साईं जे निस्बत करे थी आहे या न? क़यामत जे ॾींहुं जेके ॿियनि उम्मतुनि वारा जेके माण्हू हूंदा उहे कूड़ हणंदा, दाहूं कंदा, असांखे जेको आहे पैगाम तुंहिंजो न पुॻो, नबियुनि जे मथां कूड़ हणंदा, हद थी वई अल्लाह जे नबियनि ते कूड़ हणी बीही वेंदा। क़यामत में, क़यामत जे मैदान में अल्लाह जे नबियनि ते बीही वेंदा। ख़ुदा जे आलो त इन्हनि साईं कुझु न ॾिसो आहे। रब खे ख़बर आहे, पोइ बि रब फरमाईंदो शाहिद वठी अचो। नबी चवंदा साईं असां त ॿुधायो आहे, शाहिद वठी अचो। शाहिद ख़बर थी केरु ईंदो? हा, साईं जी उम्मत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत। अरे नबियनि जा शाहिद उहे थींदा जेके शान वारा हूंदा। बादशाहनि जा शाहिद अहिड़ा गैरा नथू खेरा न थींदा आहिनि।
बादशाहनि जा शाहिद शान वारा थींदा आहिनि। मदीने जे साईं जी उम्मत नबीअनि जे लाइ शाहिदी ॾींदी। ख़ुदा ॾियो उहे चवंदासीं हे कूड़ था हणनि, अलाह तुंहिंजा नबी सच था ॻाल्हाइनि। कीअं कीअं होरड़ियूं कंदासीं, हे किथे आहे, असां खां पोइ आया आहिनि, हे असां ते शाहिदियूं कीअं था ॾियनि। अल्लाह ताला फरमाईंदो तव्हां पोइ आया हो, तव्हांखे मां पोइ मोकिलियो आहे, शाहिदियूं कीअं था ॾियो। चवंदा तूं बि सचो मुंहिंजा रब, तुंहिंजो महबूब बि सचो, त तुंहिंजो कलाम क़ुरान बि सचो, बराबरि सचो। तुंहिंजे कलाम क़ुरान मजीद में जो लिखियो पियो आहे, रब तो फरमायो त हे जेके हिन नबी मां मोकिलिया उन्हनि जे उम्मतुनि चवण न वरिता, माना तो नबी मोकिलिया इन्हनि पैगाम पुॼायो, तॾहिं था चऊं शाहिदी क़बूल। मुंहिंजा सोना हाणे आ अल्लाह फरमाए थो, रब वॾो एहसान कयो अथव, इहो क़ुरान न मिलई हा, वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। इहो क़ुरान तोखे असांखे मदीने जे सुहिणे साईं ज़रो ज़रो करे गॾु करे ॾिनो आहे। एहसान हिकु इहो, ॿियो महबूब रहमत, टियों अञा टी बि आयत आहे। अलाह साईं फरमाए थो त ख़ुशख़बरी ॾे मोमिननि खे, जेके निमाज़ी, जेके रोज़ायत, जेके शरीयत ते पाबंदी करण वारा, महबूब जे सुन्नत ते पाबंदी करण वारा, मदीने जे साईं सां इश्क करण वारा मोमिन उहे आहिनि। छो त मदीने जे साईं फरमायो त मोमिन जी निशानी अथव त सरकार सां मोहबत हूंदसि, इहा निशानी मोमिन। इन्हनि खे ख़ुशख़बरी हुजे मोमिननि खे त अल्लाह ताला फज़लन कबीरा, वॾो फज़ल रब जो इन्हनि जे मथां आहे। इन जी बि मुफ़सरनि इहा माना कई आहे त इहो वॾे में वॾो फज़ल जेको अल्लाह साईं फरमाए थो ईमान वारनि जे लाइ, उहो इहो आहे त उहो मदीने जो साईं आहे। हाणे मूंखे ॿुधाए त हेॾा वॾा कम थियनि, पोइ असां हे ख़ुशी न कयूं? पोइ जंहिंखे न करणी हूंदी न, कमु जंहिंखे न करिणो हूंदो उहो ज़रूरु काॾो न काॾो इनकार ज़रूरु कंदो। हाणे उहो मिसाल थो ॿुधाए, मशहूरु वारा साईं पिया वञनि कराची खां ठटे दावत हुजे, जमायत खे ख़बर आहे त 10-15 फ़क़ीर उन में वेंदा हुआ, ॿी जमायत वेंदी हिन में ट्रेन में, हिते गर्मी ठटे में हवा मुस, जमायत घणी वेंदी। पोइ सखी नाले मिठे साईं बादशाह मूंखे फरमायो त तोखे बि मां जहाज़ जी टिकट ॾियां थो, तूं बि असां सां हल। पोइ अतामंद फ़क़ीर आहे, जतो ई वॾो ख़ुशि तबो माण्हू आहे, पोइ सफ़र में ख़ुशि तबो माण्हू वणंदो आहे, जो हुनजे खिल मुख ॻाल्हियुनि में सफ़र कटिजी वेंदो आहे, ख़बर न पवंदी। उहो संभरियो, मां चयो फ़क़ीर मां वञा थो जहाज़ ते। चइसि मां बि जहाज़ जी टिकट त महांगी हूंदी। हाणे जहाज़ ते त हिकिड़ो ॾींहुं हुजे जहाज़ में, सुभाणे ते वञिणो आहे त सखी नाले मिठे साईं बादशाह मूंखे हुकुम कयो, बाबा तूं जहाज़ ते न हली, टिकट फलाणो फ़क़ीर हले थो, मां उनखे थो ॾियां, तूं रेल में अच। मां चयो हाज़ुर साईं। मां आयुसि, हिनखे मां चयो बाबा मां जहाज़ में नथो वञा, मां रेल में वेंदुसि। चए मां बि रेल में हलंदुसि। त साईं मीर साईं बि हलनि पिया जहाज़ में, कान्हे ॾसियो मां त खिल भोग वारो माण्हू सफ़र में वणंदो आहे, त उन चयसि त बाबा जहाज़ में था हलूं, रेल में सुबुह जो चढ़ंदव, सांझी जो लहंदव, गर्मी, ऐं जहाज़ में मुंहं जे दर खां 50 मिंट वठंदो कराची ताईं, कुल 50 मिंट, कलाकु बि न, 50 मिंट में कराची लहंदासीं। हाणे कमु न करिणो, हिनखे वञिणो न हुजे, पर इनकार कीअं करे। हाणे ॾिसी किबला साईं, इहो जो जहाज़ मथे उॾरंदो ऐं उते जो कुझु थिएसि त मां कीअं लहंदुसि। न करणी कंहिं अॼुकल्ह सां कीअं लहंदुसि। त हुन चुसि त छोड़े जहाज़ खे थींदो कुझु, मुंहिंजी नियत खे सम्झी, हे मुंहिंजे नाले जो नथो हले, न हलंदो। चई छो था जहाज़ खे त कुझु थींदो, साईं बादशाह जो वेठा हूंदा जहाज़ में, मशहूरु वारा साईं। हाणे छा थो चए, साईं त बादशाह आहे, उतो उॾरिया हलिया वेंदा, मां काॾे वेंदा।
हिकड़न जो दिलियूं ठरन थियूं मीलाद शरीफ जो नालो ॿुधी हिकड़न जा हाव जेके हिन मसरूर थिया अथनि मदीने जे साईं जे विलादत ॿुधी अरे उन टाइम में भी खुशियूं कयूं रब जे मखलूक खुशियूं कयूं पढ़ी ॾिसो सीरत जा किताब हिकड़े समुंड जूं मच्छियूं हिकड़े दरिया जूं मच्छियूं वञी ॿियनि खे मुबारकूं पियूं ॾियनि इहा वॾी ॻाल्हि आहे न मच्छियूं ॿियनि मच्छियुनि खे मुबारकूं जानवर जानवरनि खे मुबारकूं छो न ॾियनि मदीने जे सुहिणे साईं फरमायो त जेके जानवर हलाल आहिनि जे इहे अलाह जे नाले ते कुहें त बि अॻ में खाराइनि प्यारनि ढो कराइनि पाणी धारी प्यारनि काती बि तिखी हुजे जीअं सूर न थिएसि ऐं ॿिए जानवर जे मुंहं ते बि न कोएसि अहिड़ो रहम कंहिं वटि आहे ॿियनि खे न ढोरनि पंहिंजनि खे ढो कराए इन्हनि खे न कुट मज़ा सोड़ा पीर साईं रोज़े धनी बादशाह जो हिकिड़ो फ़क़ीर हो उनखे हिकिड़ी मेंह हूंदी हिकिड़े ॾींहुं मेंह खीर नंढो फ़क़ीर खे बि का ज़ाल ॻाल्हायो या कंहिं बि कावड़ हस अहिड़ी मेंह खे सटकियूं सोटकियूं हणी सोटियूं हणी सटको फटे पर अलाह करे जो रब करीम जे दोस्तनि जे दामन में हथ बचा वॾो वॾो बचाव आहे दिलि खे अहसासु थियुसि पोइ त मां ग़लती कई आहे पोइ पीर साईं जी ॻाल्हि कई त क़िबला मां सासीअ खे ॾाढो मारियो आहे मेंह खे मां ग़लती थी वई आहे मां छा कयां पाण फरमायूं त हाणे वञी ख़िदमत करेसि अल्लाह मुंहिंजा सोना मुल्सा मीर हुन जी न्याणी गुज़ारे वई आहे हाणे जनाज़ो रखियो ॾाढो हुयो 6 बजे पाण दुआ घुरूं हलूं मीलाद करण वारनि खे मुबारकूं हुजनि कंदो कर रिज़्क़ में बरकतूं पवंदई दुआऊं जेके घुरंदे क़बूल पवंदई क़यामत जे ॾींहुं हे अमल अहिड़ो थी जो हीअं जो कंदे त बस असुली मुंहिंजा सोना छाजे लाइ हा अलाह कंदो त मीलाद करण वारा क़यामत जे ॾींहुं जे अबू लहब खीर थो पिए सूमर ते त तूं इंशाअल्लाह ताला बेश्त जा बंगला वठंदा हाणे कुल वला शरीफ़ पढ़ो त हिननि खे ख़तम में जो बिस्मिल्लाह कुल्ला बिल्लाह मुंहिंजा मालिक साईं हे अॼो को सवाब या जेको पढ़ायो अथऊं मीलाद शरीफ़ जो सवाब हबीबुल्लाह फ़कीर मोहम्मद रमज़ान फ़कीर शबीर मोहम्मद सालिह उबैदुल्लाह कमरदीन सुमरो सिराज अहमद ज़ौजा हादी बख्श ज़ौजा हबीबुल्लाह ज़ौजा मोहम्मद चुटल अल्लाह ॾितो ज़ौजा रहमतुल्लाह ज़ौजा बशीर अहमद अल्लाह वसायो मोहम्मद अरबाब ज़ौजा गफ़ार अहमद लाल बख्श रसूल बख्श अली हसन गौस बख्श इजाज़ अहमद मीहो खान ज़ौजा उस्ताद अनवर 1000 दुरूद शरीफ़ मीलाद शरीफ़ ॿिया सवाब तुंहिंजूं रहमतूं सदके मदीने वारे साईं जे इन्हनि जे रूह खे ॾिजाए इन्हनि जे क़बर खे जन्नत जो बाग बणाइजाए मदीने जे साईं जी महबत वारा अदब वारा हा अॼु इन्हनि खे बेश्त में ख़ुशि कजाए मुंहिंजा मौला सरकार सां गॾु मुर्शिदनि करीमनि सां गॾु जेका सुहिणी जमायत आई आहे विखूं क़बूल पवनि रहमतूं थियनि बरकतूं थियनि रिज़्क़ में उमिरि में हयाती में नेमतुनि में बरकतूं थियनि दीन में ईमान में बरकतूं थियनि मदीने जे सुहिणे साईं जी मोहबत नसीब थिए बीमारनि खां शफ़ा मिले तकलीफ़ मूंझारनि खां अमन मिले अमन सलामती वारी ज़िंदगी मिले दुनिया आख़िरत में अमन ऐं सलामती मिले तुंहिंजो रहम ख़ैर मिले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत सां आबाद हुजूं रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन नार जेके बीमार ख़ुशि करे ॾे रब खे